अस्सलामुअलैकुम दोस्तों, यूट्यूब चैनल सिंध कचहरी सां गॾु तव्हांजो मेज़बान शमशेर सईद। दोस्तों, अॼु सुर लीला चने सर मां चंद शुक्रियूं तव्हां दोस्तनि जे नाम। उम्मीद आहे कि जीअं हीअ वीडियो तव्हां दोस्तनि खे बिल्कुलु पसंदि ईंदी। मौज़ू जे आगाज़ खां पहिरीं दोस्तनि खे गुज़ारिश आहे त बराए महिरबानी असांजे यूट्यूब चैनल सिंध कचहरी खे सब्सक्राइब कनि ऐं वीडियो पसंदि अचे त लाइक कमेंट ऐं शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों का बि क़ौम पंहिंजी सकाफ़त सां सुञाती वेंदी आहे ऐं हीअ ॾोर बैत, हीअ कहाणियूं किसा ऐं गुज़ारतूं हीअ असां सिंधियुनि जी सकाफ़त आहे। टोपी अजरक पटको हीअ असांजो शान मान ऐं सकाफ़त जो हिसो आहे। दोस्तों, जंहिं टाइम असां नंढा हूंदा हुआसीं त असां इहो ॾिसंदा हुआसीं त मच कचहरियूं थींदियूं ॻोठनि में उताकुनि ते, ऐं हाणे वरी जॾहिं माशाल्लाह असां जवान थिया आहियूं त हाणे उन शइ खे ॾिसूं था त उन टाइम जेको इन्हनि शयुनि जो उरूज हूंदो हो सो हिन दौर में कोन्हे। ऐं वरी जेका असांजी नसल जेका ईंदी, थी सघे थो त उन्हनि जे दौर में ही शइ बिल्कुलु न हुजे, ख़तमु थी वञे। सो इन हिसाब सां ही पंहिंजी रवायत खे असांखे कीअं बि करे बरक़रार रखिणो आहे। हीअ असांजी सकाफ़त आहे। छो जो क़ौम, जंहिं क़ौम जी का सकाफ़त न आहे उहा क़ौम दुनिया जे नक्शे सां मिटियल आहे। मुंहिंजो इहो नज़रियो आहे, मुंहिंजो ज़हन ईअं थो चवे त सकाफ़त खां बिना का बि क़ौम जेका आहे हुनजी सुञाणप दुनिया में कोन्हे, हू अधूरी क़ौम आहे। सो इन हिसाब सां जेके असांजा ईंदड़ नसुल आहे उन्हनि जे लाइ ऐं पंहिंजी सकाफ़त खे बरक़रार रखण जे लाइ जेको आहे सो मुंहिंजी वधि खां वधि इहा कोशिशि हूंदी आहे त हीअ सुखड़ियूं, हीअ ॾोर बैत, किसा कहाणियूं तव्हां दोस्तनि ताईं पहुचायां, जी नए नसल जा नौजवान असांजा ॿुधनि, ॿाहिरि असांजा ॿुधनि, त जीअं पंहिंजी हिन सकाफ़त खे क़ाइमु रखी सघनि। त दोस्तो, ईअं त किसो तमामु डिघो आहे, पर फ़िलहालु पंहिंजो मौज़ू इहो न आहे। इन ते तफ़सीली गुफ़्तगू कंहिं ॿी वीडियो में थींदी। फ़िलहालु हलूं था सुखड़ियुनि तरफ़, ऐं उमेदु आहे त तव्हांखे हीअ सुखड़ियूं बिल्कुलु पसंदि ईंदियूं। वरी बि हिकु दफ़ो दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे चैनल यूट्यूब चैनल सिंध कचहरी खे सब्सक्राइब कंदा ऐं वीडियो पसंदि अचे त लाइक कमेंट ऐं शेयर ज़रूरु कजो। दोस्तो, पहिरीं गुज़ारत सुर लीला मां हाणे कंवरू जॾहिं आई आहे चने सर खे वठणु हार ते, त लीला खे चवे थी त हार मुंहिंजो 9 लखो वठि ऐं चने सर मूंखे ॾे। त हिते लीला थी चवे त तोसां मां सौदो त कयां, पर हाणे चने सर तोसां गॾु हले या न हले। त हिते कंवरू जो ॻाल्हाइणु आहे लीला सां त नालो लोह चोर जो पोइ तूं नालो आहीं, नालो लोह चोर जो पोइ तूं नालो आहीं। अदा नालो आहे अवल, लोह जो पा, चोर जो आहे ॾस ऐं ॿियो नालो आहे छुटल। हाणे कंवरू थी चए लीला खे त लीला अवल ही पाया ॾिस, पोइ तूं छुटल आहीं। चवे थी हे हिकु दफ़ो तूं हार पाए ॾिस, पोइ तूं छुटल आहीं, मां ॼाणा चने सर ॼाणे। दोस्तो, हिकु राति लाइ हुननि जो सौदो तइ थी वियो। लीला वञी सुम्ही रही। सुबुह थियो त चने सर मोटियो ई कोन। लीला कंवरू वटि वई, कंवरू खे चई त तुंहिंजो पंहिंजो हिकु राति जो सौदो हाणे चने सर मां मोटाए ॾे। त हाणे चने सर खे बि खार लॻी त लीला माना हिकिड़े हार जे करे, टकनि जे करे मां खपाए छॾियईं। त हाणे चने सर बि लीला सां कावड़जी पियो ऐं लीला जेका आहे सो कंवरू सां विड़ी पई। हिते कंवरू जो
ॻाल्हाइण चने सर सां ऐं उते जे माण्हुनि सां त नार नाले थई वखर कयई। हाणे चए थी काठ जो न अदा नार नालो सुखी वखर सौदो ऐं काठ जो आहे खपो। त हाणे कंवरू थी चए त सुखी थई सौदो कयई हाणे चए थी खपे ई न। हिते साईं चने सर बि लीला सां कावड़जी पियो ऐं लीला खे चवे थो त हाणे नालो अथई लीला हाणे वञी नालो कर। अदा नालो मलूक ऐं ॿियो नालो आहे पसंदि। हाणे चने सर थो चए लीला खे त लोक अथई लीला हाणे वञी को ॿियो पसंदि कर। हाणे मूंखे विसारे छॾ। त हाणे लीला खे बि अहसासु थियो त हाणे माण्हू मूंखे बुरो चवंदा ऐं मुंहिंजी उहा इज़त कान थींदी। चने सर बि मूंखां कावड़जी वियो। हाणे चने सर खे थी चवे लीला त हिन मर्ज़ में नालो कर हिन मर्ज़ में नालो कर। अदा मर्ज़ चकर नालो आहे बख्श। हाणे चने सर खे थी चए लीला त हिन चकर में बख्श कर। उम्मीद आहे दोस्तो ॿुधाए थो तव्हां दोस्तनि खे पसंदि आयूं हूंदियूं ऐं इनशा तमामु जल्द वरी नए सुर सां के सूखड़ियूं खणी तव्हां दोस्तनि जे लाइ हाज़िर थिबो। तेसिताईं पंहिंजो प्यारनि जो रखंदा ख़्यालु। शमशेद साईं मूंखे ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान।